अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी मिरर में अवां खे भलीकार मां आहियां अवां जे मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, सिंध जे रेवेन्यू रिकॉर्ड में जालसाज़ी, गैर कानूनी अलाटमेंट, रिकॉर्ड में हेराफेरी हुजे या हाउसिंग सोसाइटीज़ में करप्शन जा स्कैंडल्स का नई ॻाल्हि न आहे। असां मुसलसल पंहिंजे प्रोग्राम्स में इन मामलनि तां पर्दो खणंदा आया आहियूं। अॼोके प्रोग्राम में कराची जे हिकु महांगे तरीन इलाइक़े जो ज़िक्र कंदासीं। पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त हिन महांगे तरीन इलाइक़े में कहिड़ी रीति ख़ांगी माण्हुनि जे अरबे रुपयनि जी प्रॉपर्टी ते कब्ज़े लाइ रिकॉर्ड में वॾे पैमाने ते जालसाज़ी कई वई आहे। इहो बि सम्झण जी कोशिश कंदासीं त पोश इलाइक़े PECH सोसाइटी में एतिरे पैमाने ते स्कैंडल साम्हूं अचण बावजूदि हुकूमत तहरुक में छो नथी अचे। जालसाज़ी ज़रिए अरबे रुपयनि जी मिल्कियतूं पंहिंजे नाले कराईंदड़नि ख़िलाफ़ आख़िरकार कार्रवाई छो नथी कई वञे। कराची जे पोश इलाइक़े PECH सोसाइटी में अरबे रुपयनि जी मालियत वारी ख़ांगी कमेटी प्रॉपर्टीज़ में वॾे पैमाने ते जालसाज़ी ऐं फ्रॉड साबित। डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कराची सलीमुद्दीन मेमून जी सरबराही में जोड़ियल 4 रुकनी कमेटी 11 मिल्कियतुनि जे रिकॉर्ड में जालसाज़ी जी तस्दीक करे छॾी। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे पेशकार मुनवर धारे जो ॿिनि सगन भाइरनि शकील अहमद ऐं वकार जे नाले ते 8 डॉक्यूमेंट्स गैर कानूनी तौर रजिस्टर कराया। पोश इलाइक़े में 953 गज़, 300 गज़, 432, 2000 गज़, 630 गज़, 307 गज़ ऐं 200 गज़ वारियूं प्रॉपर्टियूं पेशकार मुनवर धारे जो पंहिंजे भाइरनि जे नाले करायूं। अॻोणे सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार अली कारड़ो बोर्ड ऑफ रेवेन्यू जे पेशकार मुनवर धारे जो जे भाइरनि जे नाले ते 8 डॉक्यूमेंट्स रजिस्टर करण जो एतराफ़ करे वरितो। जांच कमेटी सब रजिस्ट्रारनि, सेंट्रल रिकॉर्ड ऑफिस जे इंचार्जनि ऐं पेशकारनि समेत 8 कामोरनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश करे छॾी। मुनवर धारे जो सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार कारड़ो, सब रजिस्ट्रार रज़ाक डहर ऐं सब रजिस्ट्रार मंसूर सुमरो खे नौकरीअ तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश। सेंट्रल रिकॉर्ड जे अॻूणनि इंचार्जनि अज़ीज़ दुरानी ऐं मोहसिन मीराणीअ खे बि नौकरीअ तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई वई। जमशेद टाउन 1 जे ख़ांगी प्रॉपर्टी जे रिकॉर्ड में थियल जालसाज़ीअ में ऑटोमेशन ऑफ स्टैम्प्स ऐं रजिस्ट्रेशन जा कामोरा बि मुलविस करार। डिप्टी डायरेक्टर ख़ालिद चन्ना ऐं असिस्टेंट डायरेक्टर आबिद सुमरो डेटा में फेरफार कई। जनरल पावर ऑफ अटॉर्नीज़ खे जाली ऐं कूड़े जनरल पावर ऑफ अटॉर्नीज़ जी कॉपियुनि सां मटायो। सिंध जे समूरनि रजिस्ट्रेशन ऑफिसनि में रजिस्टर डॉक्यूमेंट्स जी सरकारी प्रोसेसिंग में ख़ांगी माण्हुनि खे शामिल करण ते मुकमल पाबंदी लॻाइण जी बि सिफ़ारिश। जमशेद टाउन 1 ऑफिस जे रिकॉर्ड में वॾे पैमाने ते जालसाज़ी, समूरनि मुलाज़मनि खे हटाए नओं स्टाफ रखण जी बि सिफ़ारिश। हिन समूरी सूरत हाल ते असां सां ॻाल्हाइण लाइ स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी सगीर चांडियो। वॾी महिरबानी सगीर टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त PECH सोसाइटी कराची जो महांगो इलाइक़ो आहे। उते जेको जालसाज़ीअ जो स्कैंडल साम्हूं आयो आहे, इन हवाले सां अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध में जेका वो रेवेन्यू जा मामला जेके आहिनि, ख़ासि तौर ते जेका ज़मीननि में जे रिकॉर्ड में हेराफेरी कई वञे थी या उन्हनि जी गैर कानूनी अलाटमेंट कई वञे थी, उन जे रिकॉर्ड में जेका जालसाज़ी कई वञे थी, इन बाबति असीं मुख़्तलिफ़ जेके नाज़रीन खे असीं जेका आगाह बि करे चुका आहियूं, इन बाबति असीं प्रोग्राम बि करे चुका आहियूं। सही। पर हीउ अरबे रुपयनि जी हिकिड़ी वॾो स्कैंडल साम्हूं आयो आहे। कराची जो हिकु महांगो तरीन ही इलाइक़ो आहे PECH। ही जेका सोसाइटी तमामु तारीख़ी पुराणी सोसाइटी आहे। उते जेके ख़ानगी माण्हुनि जूं जेके मिल्कियतूं आहिनि, उते रेवेन्यू जा जेके सब रजिस्ट्रार ऐं जेकी पेशकार ऐं उनखां अलावा जेकी कंप्यूटराइज़ कंदड़ जेके रिकॉर्ड वारा आहिनि, उन्हनि हिकिड़ो मिली भगत करे अरबे रुपयनि जो हिकिड़ो गबन कयो आहे, हिकिड़ो फ्रॉड कयो आहे। इन सिलसिले में जेका इन मामले जी हिकिड़ी जांच बि थी आहे। त इन इलाइक़े में जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि 11 जेके मिल्कियतूं आहिनि, उते जेको आहे इहो फ्रॉड कयो वियो आहे। ज़मीनूं उन्हनि पंहिंजनि नालनि ते करायूं आहिनि। मुख़्तलिफ़ उनमें सब रजिस्ट्रार जेके आहिनि उहे मुलविस करार ॾिना आहिनि। हाणे उनमें हिकु शुराइती तौर ते जेके आहिनि 8 जनरल पावर ऑफ अटॉर्नी जेके आहिनि उन्हनि चेंज कया आहिनि ऐं उन्हनि जाली जनरल पावर ऑफ अटॉर्नीज़ ठाहे करे पंहिंजनि नालनि ते इन्हनि मिल्कियतूं कयूं आहिनि। उनमें हाणे रेजिडेंशियल प्लाट आहे 200 गज़ जो, उहो जे उन में जे रिकॉर्ड में हिकु जालसाज़ी कई वई आहे। जेको असुल मालिक आहे
उनखे इन मिल्कियत खां महरूम कयो वियो आहे। सही। उनखां अलावा ॿियो बि जेको राइशी प्लाट आहे उहो आहे 953 गज़ जो। उन जे रिकॉर्ड में बि जालसाज़ी कंदे रेवेन्यू वारनि जेको आहे उहो पंहिंजे मिट माइटनि जे नाले यानी ख़ासि तौर ते भाइरनि जे नाले ते इहा मिल्कियत कई वई आहे। उनखां अलावा टी जेका मिल्कियत आहे यानी प्रॉपर्टी जेका आहे उहा 300 स्क्वायर यार्ड जी आहे, उहा बि उन जे रिकॉर्ड में बि जेका आहे उहा जालसाज़ी कई वई आहे। ऐं 432 स्क्वायर यार्ड जी बि प्रॉपर्टी उन जे रिकॉर्ड में बि जालसाज़ी थी आहे। 630 स्क्वायर यार्ड ऐं 2000 स्क्वायर जेको यार्ड जी प्रॉपर्टी में बि जेके आहिनि उहे गबन कयो वियो आहे। उन जे रिकॉर्ड में जेका उहा जालसाज़ी कई वई आहे, टेम्परिंग कई वई आहे। ऐं उनखां अलावा 2000 गज़ वारी प्रॉपर्टी बि जेका आहिनि उन्हनि पंहिंजे नालनि ते करायूं आहिनि। उनखां अलावा ही 8 जेके आहिनि उहे जनरल पावर ऑफ अटॉर्नी आहिनि। ऐं जेकी ॿ जेके प्रॉपर्टियूं आहिनि ऐं 3 प्रॉपर्टियूं, 2 प्रॉपर्टियूं आहिनि सेल डीड उहा आहे 400 गज़ जी। ऐं उनखां अलावा ॿी जेका आहे ॿियो बि रेजिडेंशियल प्लाट आहे, उन जे बि जेका उहा रिकॉर्ड में जालसाज़ी थी आहे। ऐं 3 ओरल गिफ्ट डीड आहे, उहा बि जेको आहे रेवेन्यू वारनि पंहिंजे भाइरनि जे नाले ते करायूं आहिनि। मजमूई तौर ते अहिड़ियूं 11 प्रॉपर्टियुनि बाबति हिकिड़ो स्कैंडल इहो ज़ाहिर थियो आहे। उन जे रिकॉर्ड में जेका उहा जालसाज़ी कई वई आहे। जेको मालूम थियो आहे त हिकु सिंध जी 62 शख़्सियत जे प्लाट जे रिकॉर्ड में जालसाज़ी थी। उनखां पोइ जेको आहे उहा मामले जी शुराइती तौर ते जेका जांच थी ऐं थरथलो मची वियो। कुझु रेवेन्यू ऑफिसरनि जेके हिकु ऑफिसर जेको आहे उहो जेल में बि आहे ऐं इन मामले जी जेका उहा जांच बि हली रही आहे। त ही इन पौश इलाइक़े में जेको ही पाकिस्तान एम्प्लॉइज़ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जेका आहे उन जे इन्हनि जेको आहे उहो प्लाटनि में अहिड़ो जेको आहे रिकॉर्ड में जालसाज़ी थी आहे, अहिड़ो स्कैंडल साम्हूं आयो आहे। इन मामले जी जेका उहा जांच बि थी आहे। अच्छा सगीर, जीअं अवां ॿुधायो त पोश इलाइक़े जी मिल्कियतुनि में अरबे रुपयनि जी जालसाज़ी वारे मामले जी जांच थी आहे। केतिरी मिल्कियत आहे ऐं जालसाज़ी में केतिरा ऐं कहिड़ा अमलदार मुलविस आहिनि? ॾिसो, इन मामले जी जेका आहे उहा जांच थी आहे। पहिरीं जेका आहे उहा ही डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कराची जी सरबराही में हिकिड़ी कमेटी ठही ऐं सलीमद्दीन मेमूर जी सरबराही में 4 रुकनी कमेटी ठही। उन कमेटी में जेके आहिनि उहे सब रजिस्ट्रार 3 गुलशन इकबाल ज़ुल्फ़कार लाखो उन में मेंबर हुयो। उनखां अलावा आसिफ़ इकबाल हुयो सब रजिस्ट्रार साइड टाउन ऐं नदीम बलोच। इन्हनि जेको आहे इन मेंबरनि ऐं सलीमद्दीन मेमूर साहब जेको आहे इन मामले जी हिकिड़ी तफ़सीली जांच कई आहे। सब रजिस्ट्रार जेका जमशेद टाउन में जेका करप्शन कई वई आहे, जेका रिकॉर्ड में जालसाज़ी कई वई आहे, उन बाबति हिकिड़ी सिफ़ारिशनि ते ॿधल तफ़सीली रिपोर्ट जेका आहे उहो सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे काल ॾेई छॾी आहे। त हाणे उन में तक़रीबन ही 50 पेजनि ते मुश्तमिल ही इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट आहे जेका जिन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे अमलदार बि जेके आहिनि उहे मुलविस ॼाणाया विया आहिनि। तक़रीबन इन में जेके आहिनि उहे 8 जेके अमलदार जेके अहम जंहिंजो किरदारु आहे उहे इन में मुलविस आहिनि ऐं उन्हनि जेका उहा हिकु पेशकार सां मिली भगत करे 8 जेके जनरल पावर ऑफ अटॉर्नी जेके आहिनि उन्हनि पंहिंजे ॿिनि भाइरनि जे नाले ते करायूं। उन में मुख़्तलिफ़ माण्हुनि जो जेको उहो किरदारु आहे ऐं उनखां अलावा जिन दरख़्वास्त ॾिनी उन जो पंहिंजो बि स्कैंडल जेको आहे उहो ज़ाहिर थियो आहे। उन जे ख़िलाफ़ बि जेको आहे उहा कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे। त हाणे इन में जेको मुख्य किरदारु आहे उहो सीनियर क्लार्क ऐं पेशकार आहे मुनवर अली धारे जो। उहो इन में मुलविस करार ॾिनो वियो आहे। त हिन जेकी इन महांगे तरीन इलाइक़े में जेकी प्रॉपर्टियूं जे रिकॉर्ड में जेका जालसाज़ी थी आहे उन में मेन किरदारु जेको आहे उहो मुनवर धारे जो आहे ऐं मुनवर धारे जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे। उनखां अलावा सब रजिस्ट्रार आहे ज़ुल्फ़कार काड़ो। ज़ुल्फ़कार काड़े जे ज़रिए यानी सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार काड़ो हुयो, उन वक़्तु पेशकार जेको आहे उहो मुनवर धारे जो हुयो। त उन हिकिड़ो मिली भगत करे उन प्रॉपर्टियुनि जो रिकॉर्ड जेको आहे उहो तब्दील कयो। सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार अली काड़ो उहो इन में मुलविस आहे ऐं सब रजिस्ट्रार अब्दुल रज़ाक डहर जेको आहे उहो बि इन स्कैंडल में मुलविस आहे। सब रजिस्ट्रार मंसूर अली सूमरो, सेंट्रल रिकॉर्ड ऑफिस जो जेको अॻूणो इंचार्ज आहे उज़ैर दुरानी ऐं सेंट्रल रिकॉर्ड ऑफिस जो अॻूणो ॿियो बि इंचार्ज आहे मोहसिन मीरानी, इन्हनि खे मुलविस करार ॾिनो वियो आहे।
जमशेद टाउन 1 जो जेको आहे उहो जूनियर क्लार्क मुख़्तियार अली उहो बि याने जमशेद टाउन जी सब रजिस्ट्रार जो सॼो अमलो जेको आहे उहो इन में मुलविस करार ॾिनो वियो आहे। उन खां अलावा ऑटोमेशन ऑफ स्टैम्प रजिस्ट्रेशन उन जो जेके अमलदार आहिनि उन जा जेके डिप्टी डायरेक्टर आहिनि ऐं डिप्टी डायरेक्टर हुयो ख़ालिद चन्ना साहब उहो उन में मुलविस करार ॾिनो वियो आहे ऐं ॿियो असिस्टेंट डायरेक्टर हुयो आबिद हुसैन सूमरो। त इहे जेके 9 ॼणा आहिनि उन्हनि खे मुख्य किरदारु याने इन्हनि अरबे रुपयनि जी मिल्कियतनि जे रिकॉर्ड में उन्हनि जालसाज़ी कई आहे। रुगो जेका इन कमेटी इहा रिपोर्ट ॾिनी आहे त हिननि फ्रॉड कयो, असली कागज़ जेके आहिनि उहे सिस्टम मां हिननि डिलीट कया ऐं उहे जेके हिननि जालसाज़ी ज़रिए जेके कागज़ ठाहिया उहे अपलोड कया विया ऐं सॼो हिकिड़ो रिकॉर्ड कूड़ो ठाहियो वियो ऐं उन कूड़े रिकॉर्ड जी बुनियाद ते इहे मिल्कियतूं जेके ख़ानगी माण्हुनि जूं हुयूं उहे हिननि पंहिंजनि भाइरनि जे नाले ते करायूं आहिनि। यानी मुनवर धारेजो जेको आहे उहो पंहिंजे भाइरनि जे नाले ते करायूं। इहा जांच रिपोर्ट साम्हूं आई आहे। इहा जांच रिपोर्ट काल जेको आहे सलीमुद्दीन महमूद साहब जी सरबराही में जेका कमेटी ठही उन कमेटी जी इहा जांच रिपोर्ट काल सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू खे ॾिनी वई आहे। जी सगीर जी अवां ॿुधायो त बोर्ड ऑफ रेवेन्यू जे हिकु पेशकार मुनवर अली धारेजो जालसाज़ी ज़रिए पंहिंजे 2 भाइरनि जे नाले ते केतिरियूं मिल्कियतूं करायूं आहिनि, छा उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई अमल में अची सघी आहे? मुनवर धारेजो जे ख़िलाफ़ त का बि हिन वक़्त ताईं कार्रवाई अमल में न अची सघी आहे ऐं ॿुधायो पियो वञे त जेका हिकु सिंध जी बाअसर शख़्सियत उन जे प्लाट में रिकॉर्ड में जालसाज़ी जे जेके आहिनि उहे इतला साम्हूं आया, जंहिंखां पोइ मामले जी जांच शुराइती थी ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू में जेको आहे उहो थरथलो मची वियो। त हाणे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे उहे इन मामले जूं इंक्वायरियूं थियनि पियूं। हीअ पहिरीं रिपोर्ट आहे जेका तफ़सीली रिपोर्ट जेका उहा बोर्ड ऑफ रेवेन्यू जे डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार जेका उहा कई आहे। मुनवर धारेजो जेको आहे उहो बेसिकली पाण त सब रजिस्ट्रार जेको आहे जमशेद टाउन जे ऑफिस में पेशकार हुयो, पर हुन अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं जेके आहिनि यानी 2000 गज़ 200 गज़ 300 गज़ ऐं उनखां अलावा 953 गज़ जा जेके अहम प्लाट हुया जिन जी अरबे रुपयनि जी मालियत थिए थी उहे जेके आहिनि सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार कार्डो जे ज़रिए उन्हनि पंहिंजूं जेके 2 भाइरनि वकार ऐं जेको आहे शकील जे नाले ते इहे प्रॉपर्टियूं करायूं। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हाणे उन में जेके 8 प्रॉपर्टियूं जेके आहिनि न उन ज़ुल्फ़कार कार्डो इन जे चवण ते यानी मुनवर धारेजो जे चवण ते सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार कार्डो उन गैर क़ानूनी तौर ते 8 प्रॉपर्टियूं मुनवर धारेजे जे 2 भाइरनि जे नाले ते कयूं, मुंतक़िल कयूं। त जंहिंजो सभु इहो रिपोर्ट में चयो वियो आहे त जेको सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार कार्डो आहे उहो जॾहिं कमेटी आॾो पेश थियो हुन तस्लीम कयो आहे त इहे 8 प्रॉपर्टियूं जेके आहिनि उहे उन ज़ुल्फ़कार कार्डो ई जेके आहिनि उन रजिस्टर्ड कयूं आहिनि। हाणे उन में जेको आहे ब्लॉक 6 में 953 गज़ जो जेको प्लाट आहे प्लाट नंबर 77L जेको आहे उहो मुनवर धारेजो जे भाउ शकील जे नाले ते हिन ज़ुल्फ़कार कार्डो उन मुंतक़िल कयो। अहिड़ी रीति ब्लॉक 6 में वरी 300 गज़ जो हिकु ॿियो प्लाट हुयो उहो बि मुनवर धारेजे जे भाउ वकार जे नाले ते कयो वियो। ईअं हिकिड़ी अंधेर नगरी सां हालांकि मुनवर धारेजो जेको आहे उन सॼो रिकॉर्ड जेको आहे उहो जालसाज़ी जे ज़रिए ठाहियो। पावर ऑफ अटॉर्नी जेके आहिनि उहे जाली हुयूं, पर उन जे बावजूद सब रजिस्ट्रार पंहिंजूं कानूनी घुर्जूं पूरियूं करण बदिरां ज़ुल्फ़कार धारेजो सां सॉरी अपना जेको मुनवर धारेजो सां मिली करे हुन इहो सॼो सिस्टम जेको आहे उहो कयो। त इहो हिकिड़ो मिली भगत करे हिन डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते रजिस्टर्ड कया। लिखत जे बयान में बि जेको आहे उहो ज़ुल्फ़कार कार्डो इहो एतिराफ़ कयो आहे ऐं हालांकि ज़ुल्फ़कार कार्डो खे जेको आहे पाण इन मामले जी जांच करणु घुरिजे हा। जेके डॉक्यूमेंट्स आहिनि उहे चेक करणु घुरिजनि सा, टैक्सनि जी हू जांच करे हा। उनखां अलावा टाइटल जेकी दस्तावेज़ आहिनि उन्हनि जी हू तस्दीक करे हा। ज़ाती तौर ते जेको आहे उन्हनि पार्टियुनि जी जांच पड़ताल करे हा। पर हिन मुनवर धारेजो ते जेको आहे उहो भरवसो कयो ऐं का बि हिन जांच न कई। हिकिड़ी मिली भगत सां जेको आहे इहे 8 प्रॉपर्टियूं जेके आहिनि उन मुनवर धारेजो जो भाउ वकार ऐं शकील अहमद जे नाले ते कयूं वयूं। यानी हाणे जेके इन जा असुल मालिक आहिनि उहे परेशान आहिनि या बेनामी इहे मिल्कियतूं आहिनि। इन मामले बाबति बि जेको आहे हुकूमत चयो आहे पंहिंजी जांच कमेटी में इहो
सिफारिशूं कयूं आहिनि त उहो हुकूमत पंहिंजे कब्ज़े में वठे। जेकॾहिं जिन असुल मालिकनि जो आहिनि त उन जे नालनि ते वापसि कयूं वञनि। हीउ हिकिड़ो फ्रॉड थियो आहे। मुनवर धारे जे जूं इहे प्रॉपर्टियूं यानी उन जे ॿिनि भाइरनि जूं जेके इहे प्रॉपर्टियूं न आहिनि, 8 प्रॉपर्टियूं आहिनि, अरबे रुपयनि जी मालियत जूं इहे प्रॉपर्टियूं आहिनि। जालसाज़ी जे ज़रिए जेको आहे उन्हनि जे नालनि ते इहे कयूं वयूं आहिनि। जी अच्छा सकीर, जेके हिन स्कैंडल में मुलविस आहिनि उन्हनि रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ इंक्वायरी कमेटी पारां कहिड़ियूं सिफ़ारिशूं कयूं वयूं आहिनि? अच्छा ॾिसो, इन में मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे रेवेन्यू खाते जा अमलदार जेके आहिनि उहे मुलविस करार ॾिना विया आहिनि। हाणे उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे कार्रवाई लाइ सिफ़ारिशूं बि जेके आहिनि उहे कयूं वयूं आहिनि। उनमें सभ खां जेको अहम किरदारु जेको आहे इन जिन फ्रॉड कयो आहे इहो सॼो, उन में मुनवर धारे जो पेशकार जेको आहे सीनियर क्लार्क बि आहे। त इहो इन सीनियर क्लार्क मुनवर धारे जो खे नौकरी तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई वई आहे। ऐं उन रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त हिन सरकारी रिकॉर्ड में जेको आहे उहा फेरफार कई आहे ऐं हीउ जेको माण्हू आहे या हीउ जेको मुलाज़िम आहे उहो सरकारी ख़िदमत लाइ जेको आहे उहो हाणे सही न आहे ऐं उन इहो मुनासिबु गैर मुनासिबु करार ॾिनो वञे। जेकॾहिं मुनवर धारे जो ख़िलाफ़ कार्रवाई न थी त अवाम जे एतमाद खे जेको आहे उहो वधीक नुक़सानु थींदो। इहो कमेटी जी मुनवर धारे जो बाबति जेका उहा सिफ़ारिश कई वई आहे। उन खां अलावा सब रजिस्ट्रार आहे ज़ुल्फ़कार कार्डो, जन मुनवर धारे जे भाइरनि जे नाले ते मिल्कियतूं गैर क़ानूनी तौर ते कयूं। हाणे ज़ुल्फ़कार कार्डो खे बि जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ करण जी उन रिपोर्ट में सिफ़ारिश कई वई आहे ऐं गैर क़ानूनी तौर ते हिन मुनवर धारे जो सां मिली करे जेको आहे हिन अहिड़ो कमु कयो। तंहिं करे ही ज़ुल्फ़कार कार्डो जेको आहे उहो सब रजिस्ट्रार जे उहिदे लाइ अहल न आहे ऐं उनखे नौकरी तां जेको आहे उहो बरतरफ़ कयो वञे ऐं हिन जे ख़िलाफ़ क्रिमिनल कार्रवाई शुरू कई वञे। इहा जेका सिफ़ारिश आहे उहा सब रजिस्ट्रार ज़ुल्फ़कार कार्डो बाबति कयल आहे। अहिड़ी रीति सब रजिस्ट्रार अब्दुल रज़ाक ॾहर बि जेको इन में मुलविस करार ॾिनल आहे ऐं उनखे बि जेको आहे नौकरी तां बरतरफ़ करणु यानी इन ते मेजर पेनल्टी लॻाइण जी सिफ़ारिश आहे। हाणे अब्दुल रज़ाक ॾहर जेको आहे उन बि गैर क़ानूनी तौर ते जेके आहिनि गैर इहे डॉक्यूमेंट्स जेके आहिनि उहे रजिस्टर्ड कया ऐं इन खे बि रिपोर्ट में चयल आहे त हीअ बि सब रजिस्ट्रार जे उहिदे लाइ अहल न आहे। इन खे बि जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ करे क्रिमिनल कार्रवाई जेका उहा शुरू कई वञे। अहिड़ी रीति जेको सब रजिस्ट्रार आहे मंसूर अली सूमरो बि सब रजिस्ट्रार रहियो आहे जमशेद टाउन 1 में। उनखे बि नौकरी तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई वई आहे। हिन बि उते गैर क़ानूनी तौर ते कमु कया आहिनि। उनखां अलावा इन स्कैंडल में सेंट्रल रिकॉर्ड ऑफिस जो हिकिड़ो अॻूणो इंचार्ज आहे उज़ैर दुरानी, उन जे ख़िलाफ़ बि कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे। उनखे बि नौकरी तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई वई आहे ऐं रिपोर्ट में चयो वियो आहे त हीउ सरकारी उहिदे जो हिन ग़लति इस्तेमालु कयो, हिन फ्रॉड कयो, जालसाज़ी कई, दस्तावेज़नि में जेके आहिनि उहे तब्दीलियूं कयूं, ख़ानगी मिल्कियतनि खे हिननि जेको आहे उहो नुक़सानु पहुचायो। तंहिं करे उज़ैर दुरानी खे बि जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई वई आहे। अहिड़ी रीति जेको अॻूणो इंचार्ज आहे मोहसन मीराणी, उनखे बि नौकरी तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई वई आहे। ऑटोमेशन ऑफ स्टैम्प्स रजिस्ट्रेशन ख़ालिद अली चनो ऐं असिस्टेंट डायरेक्टर आहे आबिद हुसैन सूमरो, उन जे ख़िलाफ़ बि कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे। हालांकि इन ॿिन्ही कामोरनि जो जेको आहे 30 जून 2024 ते इन्हनि जो कॉन्ट्रैक्ट ख़तमु थी वियो आहे। हाणे इन कॉन्ट्रैक्ट जे मुदे में जेको आहे वाद खां जेको आहे रोकण जी सिफ़ारिश कई वई आहे हुकूमत खे, यानी इन्हनि ॿिन्हिनि कामोरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं इन जे मुदे में जेको आहे उहा वाद न कई वञे, छाकाणि जो इन्हनि कंप्यूटराइज़ सरकारी रिकॉर्ड में जेको आहे तब्दीलियूं कयूं। जेके कूड़ा जनरल पावर ऑफ अटॉर्नी हुया उन्हनि खे असली करण जी कोशिशि कई ऐं जेके असली हुया उन्हनि जा उहे डॉक्यूमेंट्स जेके आहिनि हिननि गुम कया। हिकिड़ो मिली भगत सां हिकिड़ो फ्रॉड कयो वियो आहे अरबे रुपयनि जो। त इन माण्हुनि जे ख़िलाफ़ जेके आहिनि उहे कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे। मजमूई तौर ते 8 ॼणा आहिनि जेकी मुलविस करार ॾिना विया आहिनि ऐं उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ करण जी सिफ़ारिश कई वई आहे। सॻे रेवेन्यू ऑफिस में ख़ासि तौर रजिस्ट्रेशन ऑफिस में ख़ानगी माण्हू मुक़रर हुजनि था, छा इन मामले बाबति का कमेटी का सिफ़ारिश कई वई आहे? बिल्कुलु, कमेटी जेका आहे मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं जेके कयूं आहिनि, तमामु अहम कमेटी जी इहा रिपोर्ट साम्हूं आई आहे। ख़ासि तौर ते जेकी रेवेन्यू जा जेकी ऑफिसिस आहिनि
उन्हनि में जेके आहिनि उहे ख़ानगी माण्हू मुक़ररु थियल हुजनि था। हालांकि जेके सब रजिस्ट्रारनि जो ऑफिसूं आहिनि उते प्राइवेट माण्हू आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि जी निशानदेही बि थींदी रही आहे ऐं उहे कागज़ खे जेके आहिनि उहे अॻिते वधाइण वारे कम में बि जेको आहिनि उहो मुलविस करार ॾिना विया आहिनि। त हाणे उन में इहा रिपोर्ट साम्हूं आई आहे, जांच रिपोर्ट में इहो चयो वियो आहे त जेकी रजिस्ट्रेशन ऑफिसनि में जेकी ख़ानगी माण्हू जेके उते रखियल आहिनि उहे जेके सरकारी प्रोसेसिंग में उहे इन्वॉल्व आहिनि ऐं इन करे उन्हनि माण्हुनि जे रखण ते जेको आहे उहो मुकमल तौर ते पाबंदी लॻाई वञे। इहा जेका उहा सिफ़ारिश कई वई आहे कमेटी तरफ़ां। उनखां अलावा तव्हां ॾिठो हूंदो त कराची जे हालांकि 25 जेके आहिनि उहे टाउन्स आहिनि उन्हनि में जेके आहिनि गैर क़ानूनी तौर ते इहे प्राइवेट माण्हू रखियल आहिनि ऐं प्राइवेट माण्हुनि जो इहो ई कमु आहे त जेकी ख़ानगी माण्हू अचनि था मिल्कियतनि जे रिकॉर्ड में जेके आहिनि ही बि जेके आहिनि उहे माण्हू इन्वॉल्व आहिनि त उहे उन्हनि खां जेके रिश्वत तलब करे ऐं हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे सब रजिस्ट्रारनि जी ऑफिस में ऐं हिन वक़्तु बि उहो सिस्टम सब रजिस्ट्रार जी ऑफिस में हलंदड़ आहे त तव्हांजो को बि कमु रिश्वत खां बग़ैर जेको आहे उहो न थींदो। उन लाइ इहे प्राइवेट माण्हू जेके आहिनि उहे रखियल आहिनि। तंहिं करे इन कमेटी इहा सिफ़ारिश कई आहे त जेकी प्राइवेट माण्हू रजिस्ट्रेशन ऑफिस में जेके रखियल आहिनि उन में जेको आहे उहो रखण ते पाबंदी लॻाई वञे। हाणे ॾिसणो इहो आहे त इन कमेटी जी सिफ़ारिशनि ते अमल थिए थो या न। अगरि न थियो त अञा इन खां वधीक जेके आहिनि उहे वॾा स्कैंडल्स जेके आहिनि मुस्तक़बिल में उहे साम्हूं नज़र ईंदा। सही बिल्कुलु सकीर, इहो ॿुधाइजो त कराची जे रुगो हिकु सब रजिस्ट्रार जे ऑफिस में एतिरी वॾी जालसाज़ी जो स्कैंडल साम्हूं आयो आहे, छा अव्हां सम्झो था त ॿियनि ऑफिसिस में बि अहिड़ो ई साॻियो हशर हूंदो? बिल्कुलु इन में जेका ही कमेटी जेका जांच कई आहे उन में बि इहा बि सिफ़ारिश थियल आहे त इन जमशेद टाउन 1 जी जेका उहा रुगो ही प्रॉपर्टियूं न आहिनि, इन में मुख़्तलिफ़ प्रॉपर्टियुनि में बि जेका उहा जालसाज़ी थी आहे। उन में जेके उन्हनि जो ज़िक्र बि थियल आहे त जेकी मंसूर सूमरो आहे या जाम रज़ाक डहर आहे या ज़ुल्फ़कार काड़ो आहे, मुनवर धारे जो आहे, उनखां अलावा जेकी ॿिया उते ऑफिसर रहिया जेके सब रजिस्ट्रार रहिया आहिनि उन्हनि जे दौर में जेके आहिनि उहे गैर क़ानूनी तौर ते प्रॉपर्टियूं जेके आहिनि उहे रजिस्टर्ड थियल आहिनि ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल जेको जो कानून आहे उन जी लताड़ कई वई आहे, उन जी भंजकड़ी कई वई आहे। त इन हिसाब सां जेको आहे हीउ रुगो न सिर्फ़ु जमशेद टाउन 1 में एॾो स्कैंडल साम्हूं आयो आहे, पर जेकॾहिं ॿियनि जेके ऑफिसनि में ख़ासि तौर ते कराची जूं जेके सब रजिस्ट्रारनि जूं ऑफिसूं आहिनि, यानी ख़ासि तौर ते जीअं गुलशन थियो, गुलशन 1, गुलशन 2, गुलशन 3 या गडाब थियो, या उनखां अलावा मलहीर जा इलाइक़ा या ओलह ज़िले में तव्हां वेंदो या केमाड़ी ज़िले में वेंदो न, उते तव्हां रिकॉर्ड जी जेकॾहिं सही नमूने सां जांच थिए त तमामु खरबे रुपयनि जा जेकी मालियत जूं जेके अरबे रुपयनि जी जेके प्रॉपर्टियूं आहिनि उन जे रिकॉर्ड में तव्हांखे जालसाज़ी मिलंदी, छाकाणि जो ही रेवेन्यू रिकॉर्ड में वॾे अरसे खां इहा जालसाज़ी हलंदी पई अचे। ऐं असीं पंहिंजे नाज़रीन खे इहो असीं माज़ी में बि ॿुधायो आहे त मंगो पीर में हिकिड़ो वॾो स्कैंडल साम्हूं आयो हो ऐं 10,000 एंट्रियुनि जे रिकॉर्ड खे जेका बाहि ॾेई करे पोइ वरी नओं रिकॉर्ड जेको आहे उहो मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नाले ते कयो वियो ऐं उहा ज़मीन जेका उहा विकिरो कई वई। उन मामले जी बि जेके इंक्वायरी में जेके मुलविस असिस्टेंट कमिश्नर हुया या मुख़्तियारकार हुया या जेके तपेदार हुआ उहा बि अॼु ताईं इहा इंक्वायरी उहा पेंडिंग पई आहे। त ॾिसूं त इन इंक्वायरी ते केतिरो अमल थिए थो, छाकाणि जो मुख़्तलिफ़ जेका मरहलनि मां ही मामला जेके आहिनि उहे हलनि पिया ऐं CM IT वटि बि इहो साॻियो मामिलो आहे। इन खां अॻु बि जेको आहे उहे इब्तिदाई जांच रिपोर्ट्स जेके आहिनि उहे साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। त ही तफ़सीली रिपोर्ट साम्हूं आई आहे। हाणे पहिरीं त इन रिपोर्ट ते अमल करिणो आहे ऐं उनखां पोइ ॿियनि ऑफिसनि जो बि इहो साॻियो ई हशर आहे। मां जीअं तव्हांखे ॿुधाए उहे इलाइक़ा गुलशन या जेकी गडाप या जेके मलहीर जा इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में बि जेके आहिनि रिकॉर्ड में जालसाज़ी थी आहे। उन्हनि ऑफिसनि जे रिकॉर्ड जी बि जेका उहा जांच थियणु ज़रूरी आहे। सगीर, जीअं अव्हां ॿुधायो त इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट में जमशेद टाउन 1 जी ऑफिस जो सॼो अमलो मुलविस करार ॾिनो वियो आहे, छा उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई अमल में अची सघी आहे? जेका डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कराची जी जेका ऑफिस जी जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे, सलीम-उद-दीन मेमून जेका इहा रिपोर्ट ॾिनी आहे, उन में जेकी जमशेद टाउन 1 सब रजिस्ट्रार जी ऑफिस जो जेको अमलो आहे
उहो उन में मुलविस करार ॾिनो वियो आहे। त हाणे उन में जेको आहे जूनियर मुख़्तियारकार आहे, मुख़्तियार जेको क्लार्क आहे उन खे मुलविस करार ॾिनो वियो आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु डिपार्टमेंटल कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे। उन खां अलावा इहा रिपोर्ट में बि सिफ़ारिश कई वई आहे त हिन जो जेको जमशेद टाउन 1 में जेके मुक़ररु सॼो अमलो आहे उन समूरनि खे हटायो वञे उतां। हाणे उन में सीनियर क्लार्क आहे कलीमला ऐं डेटा प्रोसेसिंग असिस्टेंट आहे अयूब ख़ासकेली, उन खे बि हटाइण जी सिफ़ारिश कई वई आहे ऐं उन जी जाइ ते सॼो अमलो जेको आहे उहो रखियो वञे, छाकाणि जो सब रजिस्ट्रार जमशेद टाउन 1 में वॾे अरसे खां जेके आहिनि इहे फ्रॉड साम्हूं अचनि पिया ऐं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो जेको क़ानून आहे उन जी बि लताड़ कई वञे थी त हिकिड़े मिली भगत करे रेवेन्यू रिकॉर्ड में जेको आहे हीअ जालसाज़ी कनि था। तंहिं करे न सिर्फ़ु रुगो सब रजिस्ट्रारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई करण जी सिफ़ारिश कई वई आहे, पर इन्हनि जेको अमलो नंढे लेवल ते जेको अमलो मुक़ररु थियल आहे या क्लार्क आहिनि या सीनियर क्लार्क आहिनि उन्हनि खे बि हटाइण जी सिफ़ारिश कई वई आहे। सकेरी इहो ॿुधाइजो त अरबे रुपयनि जी मिल्कियत ते जालसाज़ी जो मामिलो आहे, छा नेब या एंटी करप्शन हरकत में आयूं आहिनि? वज़ीर आला इंस्पेक्शन टीम छो हिन मामले ते ख़ामोश आहे? ॾिसो, इन मामले जी जेका शुराइती रिपोर्ट साम्हूं आई हुई उन जी बुनियाद ते सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह हिकिड़ी कमेटी ठाही। उन कमेटी जेका उन मामले जी जांच शुरू कई आहे। CMIT खे इहो मामिलो वियो ऐं स्पेशल सेक्रेटरी आहे शमीर ख़ान भुट्टो, उन जी सरबराही में इहा कमेटी ठही आहे ऐं कमेटी इन मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। IG रजिस्ट्रेशन खे ख़त लिखियो आहे त जमशेद टाउन 1 जी सब रजिस्ट्रार जी ऑफिस में ही जेके तक़रीबन 27 प्रॉपर्टियूं जेके आहिनि, हीअ त जेका सलीमुद्दीन महमूद जी जेका रिपोर्ट आई आहे उन में त 11 प्रॉपर्टियुनि जी जेका उहा तस्दीक थी आहे त इहे गैर क़ानूनी तौर ते जेके आहिनि उहे रजिस्टर्ड कयूं वयूं आहिनि। उन में 8 जेके प्रॉपर्टियूं आहिनि उहे मुनवर धारिजो पंहिंजे ॿिनि भाइरनि जे नाले ते करायूं, यानी टोटल जेके आहिनि उहे 27 प्रॉपर्टियूं साम्हूं आयूं आहिनि। उन 27 प्रॉपर्टियुनि जी जांच जेका उहा CMIT खे मिली आहे। स्पेशल सेक्रेटरी शमीर ख़ान भुट्टो सुठी साख रखंदड़ ऑफिसर आहे ऐं अॻु में बि जेके आहिनि उन तमामु सुठियूं इंक्वायरियूं कयूं आहिनि, त इन मामले जी बि उहा जांच करे पियो ऐं इहो IG रजिस्ट्रेशन खे उन ख़त लिखियो आहे त इन मामले जी जेका उहा असांखे रिकॉर्ड ॾिनो वञे। हाणे उहे 27 प्रॉपर्टियूं जेके आहिनि उहे सेंट्रल रिकॉर्ड ऑफिस सिटी कोर्ट जे इंचार्ज खे मोकिलियूं वयूं आहिनि ऐं उन्हनि खां इहा रिकॉर्ड जी वेरिफिकेशन कराई पई वञे। उन खां अॻु जेको आहे ही रिपोर्ट अची वई आहे डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कराची सलीमुद्दीन महमूद जी, उन इहा काल रिपोर्ट ॾिनी आहे। 50 पेजनि ते हीअ मुश्तमिल रिपोर्ट आहे। इन रिपोर्ट में इहा तस्दीक कई वई आहे त PECH में जेके हीअ फ्रॉड थियो आहे, अरबे रुपयनि जी मालियत जूं जेके प्रॉपर्टी आहिनि जेके ख़ानगी माण्हुनि जूं हुयूं ऐं उन्हनि खे असुल जेके उहे मालिक हुया उन्हनि खे इन प्रॉपर्टीज़ खां महरूम कयो वियो आहे। इहे प्रॉपर्टियूं रेवेन्यू अमलदारनि जेको आहे पंहिंजे भाइरनि जे नाले ते करे छॾियूं आहिनि। हाणे इन मामले जी वधीक जेको आहे उहा जांच CMIT करे रही आहे। जी, वॾी महिरबानी सकीर अव्हांजी नाज़रीन। प्रोग्राम में फ़िलहाल एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कंहिं नए इशू सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। लावाही।